Hello, hi, kehड़ो हाल आ? So it's 9th July 2017 and मां आहियां होटल फर्न्स गोरेगांव में। नेक्स्ट 5 days ला मैं हिते रहण वारो आहियां। छो रहण वारो आहियां बिकॉज यूट्यूब एवरी ईयर हिकिड़ो कॉम्पिटिशन अरेंज कंदो जंहिंजो नालो आहे यूट्यूब नेक्स्ट अप में ऑल ओवर कंट्री में जेके बि सभु यूट्यूबर्स आहिनि अप्लाई कंदा आहिनि कॉम्पिटिशन लाइ। इहे सभु कॉम्पिटिटर्स हिकु प्रोसेस जे थ्रू वेंदा आहिनि जंहिंमें चैनल जी हर हिकु एस्पेक्ट खे जज कयो वेंदो आहे ऐं हुन मां टॉप 12 विनर्स चूज़ कया वेंदा आहिनि। एंड दिस ईयर नेक्स्ट अप 2017 में टॉप 12 में सिंधियोनिज़म चैनल बि आयो आहे। सो आई एम रियली एक्साइटेड एंड इट्स एन ऑनर कि प्योर सिंधी चैनल के एॾो एक्नॉलेजमेंट मिली आहे। जेको बि हार्डवर्क असां हिन में विधो हुयो पंहिंजे स्केचिस एंड वेब सीरीज़ जे थ्रू सभिनी खे फ्रूट्स मिली विया। सो नेक्स्ट 5 days ताईं असांखे यूट्यूब स्पेस मुंबई में ट्रेनिंग ॾेई वेंदी। प्रोफेशनल्स ईंदा जेके असांखे लाइटनिंग साउंड कैमरा एडिटिंग ग्रीन स्क्रीन एवरीथिंग जेके बि असांखे फाइन करण जी नीड आहे सभु असांखे सेखारियो वेंदो। सो नेक्स्ट 5 days ताईं मां गोरेगांव में आया एंड सो एवरी डे मैं हिकिड़ो व्लॉग ॾियण जी कोशिशि कंदुमि तव्हां सभिनी खे सॼो अपडेट करण जी कंदुमि एंड इट्स गोना बी कॉल्ड व्लॉग सीरीज या व्लॉग सीरीज। नाउ आई विल शो यू माय रूम। दिस इज ब्यूटीफुल। Let me introduce you with my room partner who is none other than Akhil. Hey Akhil. Hey, what's up guys? How are you all? Myself Akhil Exak and I am a dancer, professional dancer. I choreograph stuffs and my channel is all about dancing and all that thing. So you can check it out. Let's take a short room tour. Oh, Pringles, almonds, cashew nut, biscuits. Oh. अचानक सां लगे फ्री आहे पर हिते लिखियलु आहे कि सभु MRP ते मिलंदो। बस पोइ त हथ न लॻाईंदुमि। ये पैक्स ये वॉशरूम ये तो खबर ही न था। दिस इज tissue paper. This is skin lotion, body powder, hair dye. हाय सो हाणे 12:30 थिया आहिनि एंड सुम्हण जो प्लान न आहे बिकॉज मूंखे थोरी स्क्रिप्टिंग करणी आहे। असां सभिनी यूट्यूबर्स खे हिकिड़ो टास्क मिलियो कि असांखे कंहिं हिकु टॉपिक ते स्क्रिप्ट रेडी करे अचणी आहे जेकी असां सुभाणे डिस्कस कंदासीं एंड उहो स्क्रिप्ट असां शूट करण वारा आहियूं। सो सुभाणे जो प्लान आहे कि 8:30 असांखे होटल मां निकिरणो आहे एंड असांखे पहुचणो आहे यूट्यूब स्पेस मुंबई बाय 9 o'clock एंड 9 बजे असां सुभाणे वर्कशॉप स्टार्ट थींदो टिल 7:30 PM इन द इवनिंग। इट्स गोना बी लॉन्ग डे एंड एक्साइटमेंट भी ओतिरी आहे बिकॉज इट्स द फर्स्ट टाइम। सो आई विल कीप यू गाइस पोस्टेड एंड ट्राई कि एवरी डे मैं हिकिड़ो व्लॉग अपडेट कयां एंड तव्हांखे हर हिकु शइ जो एक्सपीरियंस करायां हिन चैनल जे थ्रू जेको मैं एक्सपीरियंस करण वारो आहियां। आई विल सी यू ऑल इन द नेक्स्ट व्लॉग। बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।